वेलकम टू साला पर इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 6/4। ठीक है। प्रॉब्लम पढ़ूं था त हिक घाट खां आज़ाद हल्के चरखे मथां गुज़रदड़ रस्सी जी ॿिन्ही छेड़नि में 10 किलोग्राम माया जा जिस्म लटकाइजनि था। चरखो छत ॾांहुं वेंदड़ ज़ंजीर सां ॻंढियल आहे। जीअं त शिकिल में ॾेखारियल आहे, ही साम्हूं शिकिल हिन में ॾेखारियल आहे। ॿुधायो त रस्सी में पहिरियों पाण छा मालूम करनो आहे, रस्सी में छिक मालूम करनी आहे ऐं ॿियो वरी ज़ंजीर में छिक मालूम करनी आहे केतिरी आहे। ठीकु आहे। मायो बि पाण खे मिलियल आहे। हुन खां पोइ छा मालूम करनो आहे, रस्सी में छिक मालूम बि करनी आहे हिन में, ऐं हुन खां पोइ ज़ंजीर जेको ही मथे वधल आहे हिन में बि छिक मालूम करनी आहे। ठीकु आहे। हाणे ही ॾिसो, ही साॻी फिगर आहे। पाण ईअं था कयूं त ही जेकी रस्सी में टेंशन आहे हुनखे टी सां शो कयूं था, ऐं जेकी ज़ंजीर में आहे हुनखे टी डैश सां शो कयो आहे। ही ॿई वेट बराबर, ॿई जेका माया आहिनि उहे बराबरि आहिनि। ॿई 10 kg ही आहे, 10 kg ही आहे। पाण छा कयो आहे, ही डेटा कलेक्ट कई आहे। ॿई मास जेका आहिनि माया M1 M2 ॿई पाण में बराबरि आहिनि त घणा आहिनि, 10 kg। हिन खे हाणे ऐं मालूम छा करिणो आहे, टेंशन ही जेकी आहे ही मालूम करनी आहे, टेंशन डैश जेकी आहे ज़ंजीर में हू पाण खे मालूम करनी। सोल्यूशन कीअं हूंदा, सभिनी खां पहिरियों जेको मायो आहे 10 kg हुनखे पाण कन्वर्ट कयूं था छा में, वेट में। छा फार्मूला, W छा जे बराबर आहे, वेट। W बराबर आहे mg जे। M पाण खे 10 kg मिलियल आहे ऐं G 9.8 जेकी एक्सलेरेशन ड्यू टू ग्रेविटी आहे, G जेकी वैल्यू आहे हू पाण पुट कई। 10 खे ज़रब कयो आहे पाण 9.8 सां, जवाब पाण वटि आयो आहे 98 न्यूटन। ही वेट ॿिन्ही जो हिते वेट लिखी छॾियो आहे, W1 W2 ॿिन्ही जो वेट बि सेम आहे। हाणे छा कयूं, रस्सी ते, ही जेकी रस्सी आहे हिन ते पाण तवाज़न जी पहिरीं शर्त अप्लाई कयूं था। तवाज़न जो पहिरियों शर्त छा आहे त समेशन ऑफ फोर्स बराबरि हूंदो आहे 0 जे। पाण पहिरियों समेशन ऑफ फोर्स बाक़ी एक्स एक्सिस ते ही मतिलबु 2 कंडीशनूं थी वञनि, 2 फोर्सूं लॻंदियूं आहिनि, हिकु एक्स एक्सिस ते हिकु वाई एक्सिस ते। त ओवरऑल जेकी इक्वेशन आहे हिन जी शर्त आहे समेशन ऑफ फोर्स बराबरि हूंदी आहे 0 जे। त मतिलबु ॿई फोर्सूं वाई एक्सिस ते बि ऐं एक्स एक्सिस ते बि ऐं वाई एक्सिस ते ॿई बराबरि हूंदियूं। त पाण अलॻि अलॻि लिखियो आहे, समेशन ऑफ एफ एक्स बराबरि आहे 0 जे। हाणे हिते ॾिसो, को बि फोर्स एक्स एक्सिस ते आहे, सभु वर्टिकली आहिनि, मथे आहिनि या हेठि आहिनि। ठीकु आहे। को बि ईअं न आहे, मतिलबु हिन साइड ही एक्स एक्सिस आहे, ही वाई एक्सिस आहे। जेको हेठि हूंदो आहे वाई डैश हूंदो आहे, हिन साइड वारो एक्स जेको आहे उहो एक्स आहे, हिन साइड वारो एक्स डैश आहे। हिन साइड वारा प्लस में हूंदा आहिनि, हिन साइड वारा माइनस में, मथे जेका प्लस में, हेठि माइनस में। ठीकु आहे। एक्स एक्सिस त आहिनि कोन, बाक़ी वाई आहिनि त हू पाण कयूं था। समेशन ऑफ एफ वाई बराबरि आहे 0 जे। हाणे हिते रस्सी ते पाण पहिरीं कंडीशन आई आहे त हिते कहिड़ी कहिड़ी फोर्सूं आहिनि, टेंशन आहे T1 आहे हू मथे आहे त हिन करे पाण प्लस कयूं आहे, ऐं W जेको आहे हू ही डायरेक्शन जेको आहे, W जो डायरेक्शन सदाई हेठि हूंदो आहे वेट जो, छो जो हू छिक आहे छाजी, ज़मीन जी छिक आहे, त हिन करे हुनजी वेट डायरेक्शन हूंदी। ही वेट लिखियो आहे, समेशन बराबरि आहे 0 जे। हाणे वैल्यू पुट कयूं, W जो वैल्यू छा आहे 98, ही जेको 98 पाण मालूम कयो आहे, ही त ही वैल्यू रखी आहे 98 बराबरि जिन साइड खणी आयासीं त प्लस जा थी विया। मतिलबु पाण खे टेंशन मालूम थी वई आहे छा में, जेकी रस्सी में टेंशन आहे उनजी वैल्यू छा आहे 98 न्यूटन। हिकु पंहिंजो ही जवाबु थी वियो। हाणे पाण तवाज़न जो पहिरियों शर्त अप्लाई करिणो आहे, ही जेकी ज़ंजीर आहे हिन ते, ज़ंजीर ते तवाज़न जो पहिरियों शर्त अप्लाई करण सां पाण वटि छा थो थिए, हिते बि को बि एक्स एक्सिस ते फोर्स आहे न, मतिलबु एफ एक्स जेको आहे हू 0 थींदो, त पाण डायरेक्ट समेशन ऑफ एफ वाई बराबरि आहे 0 जे, हू पाण ई। हाणे ॾिसो हिते कहिड़ी कहिड़ी फोर्स वाई एक्सिस ते लॻनि थियूं, टी डैश जेकी आहे सिर्फ़ु ही मथे आहे, त हिन करे पाण ही मतिलबु हिन में आहे, मतिलबु वाई एक्सिस ते आहे
त ही प्लस में कई आहे। बाक़ी ही ॿ वेट आहिनि W1 ऐं W2, हू ॿई हेठि आहिनि, मतिलबु हिन में हिन एक्सिस ते आहिनि वाई एक्सिस ते, बाक़ी वाई डैश ते, हू ॿई माइनस में आहिनि। त ॿिन्ही जी वैल्यू छा आहे, W1 बि 98 जे बराबरि आहे, W2 जी 98 जे बराबरि आहे, त बराबरि थियो, ही सॼा जेका समेशन आहे उहो बराबरि थी 0 जे, ही 0 लिखीसीं। हाणे 98 ऐं 98 ॿई माइनस में आहिनि, त ही पाण में जोड़ थींदा, त जवाबु ईंदो 196। ठीकु आहे, हिन ॿिन्ही जो जवाबु आहे 196। हाणे ही बराबरि जी हिन साइड खणी वेंदासीं, हिते माइनस जा आहिनि त हिन साइड खणी वेंदासीं त ही प्लस जा थी वेंदा, त पाण वटि फाइनल जवाबु छा थींदो, टी डैश बराबरि थींदो 196 न्यूटन। सफ़ा सवलो आहे नी। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। हिन खां पहिरियों बि असांजा 3-4 तक़रीबन 4-5 चैप्टर अपलोड थियल आहिनि, 3, 4, 5 ही 6 बि तक़रीबन पूरो थियण ते आहे। ऐं असां जल्दी जेतिरो थी सघो जल्दी रमज़ान खां पहिरियों इंशाल्लाह पूरी किताब अपलोड करण जी कोशिशि कंदासीं, मिसालनि ऐं एक्सरसाइज़ समेत।